खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे वार्ड नंबर 7 जे लंघाणी बिरादरी ऐं बलोच बिरादरी जे माण्हुनि पीपी खे छॾे जीडीए में शमूरियत जो ऐलान करे छॾियो आहे। इन मौक़े ते जीडीए जे एमपीए काज़ी शमशदीन राजड़, जीडीए जे अॻवान खुदा बख़्श दर्स, मोहनदास मुखी, गुलाम फरीद जट, मंठा राजड़ चयो आहे त माण्हू पीपी खां तंग थी जीडीए में शमूरियत कनि पिया। इन मौक़े ते बलोच बिरादरी जे अॻवान ताहिर बलोच, फेरोज़ बलोच चयो आहे त पीपी वारा सदाईं असांखे आसरा ॾिना आहिनि, को बि तरक़ियाती कमु कोन कयो। असां पंहिंजी सॼी ज़िंदगी हिननि खे ॾेई छॾी पर हिननि एहसास कोन कयो आहे। इन जे करे अॼु असीं जीडीए में शमूरियत जो ऐलान कयूं था। अल्लाह ताला हिन दफ़े पीपल्स पार्टी खे हिते बुरी शिकस्त मिलंदी। वधि में वधि 3 खां 4 वार्ड ऐं ॾिसां थो पीपल्स पार्टी खणी सघे थी। तक़रीबन असांजी पोजीशन जेका आहे उहा ॿियनि सभिनी वार्डनि ते असांजा सुठी पोजीशन आहे। हिननि कमु त कयो कोन्हे को हिननि 5 सालनि में 4 साल में जेको हिननि वटि टेन ओवर इंशाल्लाह असां जेको आहे इंशाल्लाह असांखे मौक़ो मिलंदो इंशाल्लाह जेको मसाइल हिते हल कंदासीं। ये जो इज़हार है हिते लुट मार मतलब करप्शन एतिरी थी है जो तव्हां ही गलियूं ॾिसो, गटर खुलिया पिया आहिनि। 15 साल सिंध खे घुटियो अथनि। इहो ही जेके माण्हू ही जेको ॻाल्हाइनि पिया, ही जेको इज़हार है इहो उन्हनि जी नाराज़गी आहे। खिपरो फंक्शन सुगड़ रहियो आहे। ये जोधल दौर जो मुंसिपालिटी रहियो आहे। इहो मुंसिपालिटी जो तमामु बुरो वक़्तु गुज़रियो जंहिं हिन वक़्तु खिपरो खे थोरो करप्शन जो गढ़ ठाहे छॾियो आहे। टाउन कमेटी खे उन्हनि पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि इस्तेमालु कयो ऐं शहर खे खंडर में बदिलाए छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।